सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जिक्रे असां पंहिंजा फर्ज़ पूरा कंदा आहियूं तो फर्ज़नि तो ॼाणी हिकिड़ी कहाणी आहे। तो हिकिड़ो दरवेश वेठो तो पोइ हिकिड़ो लकड़ी जो सुकल लकड़ी आहे वॾो बुंदियुसि अगो गाड़े करे वेही रहियो तो गुज़र थी तो राजा गिरास थियो। राजा पुछियुसि छा मां तपस्या वेठो वेठो चे केस ताईं वेंदे चे मां जेको आहे न सुकी काठी साम्हूं लॻाए छॾी आहे। जॾहिं इहा सुकी काठी साई थींदी इन में सिला निकिरंदा इहो पौधो थींदो पोइ सम्झंदो त मुंहिंजी जेका आहे तपस्या जेका आहे सफल थी। तंहिंजे करे मां हिते वेठो रहंदो जेसि ताईं इहा सुकी काठी साई न थींदी सिला न निकिरंदा आहिनि। पोइ राजा चयो सुकी काठी में सिला निकिरंदा चे बिल्कुलु मुंहिंजी तपस्या थींदी सिला निकिरंदा ई निकिरंदा। तो राजा की भी तलवार हथ में राजा की ज़ाहिर तलवार हथ में हूंदी उहो बि हुन सां गॾु पंहिंजी तलवार खे खोड़े करे हुन सां गॾु वेही रहियो चए मां बि तोसां गॾु वेठो आहियां। मुंहिंजी बि तपस्या जेसि ताईं तलवार मां सिला न निकिरंदा मुंहिंजी बि तपस्या पूरी न थींदी मां बि तॾहिं सम्झंदुमि। मूं चयो यार मुंहिंजी काठी आहे तुंहिंजी लोह जी तलवार इहा सिला काॾो करंदी। चए ॾिस इहो उन जो कमु आहे जंहिंजे नाले ते मां वेठो आहे तलवार मां सिला कॾहिं न करे मां पंहिंजो वेही रहंदुमि एसि ताईं मां बि न उथंदुमि जेसि ताईं तूं न उथंदे। तूं चवंदा मां एसि ताईं न उथंदुमि जेसि ताईं सुकी काठी मुंहिंजो सिलो न निकिरंदो। पर मां बि तोखे चवंदो आहियां जेसि ताईं मां न उथंदुमि एसि ताईं तलवार मुंहिंजो सिलो न निकिरंदो लोह जी तलवार मां खोड़े वेहींदो। हाणे ॿई गॾु वेही रहिया हाणे ॿई वेही त रहिया शाम थियो जीअं राति थी हे ॿई वेठा आहिनि तपस्या में। एतिरे में हिकिड़ियूं रड़ियूं अचणु शुरू थी वियूं के चीखनि पुलाए पुकारणु शुरू कयो बचायो बचायो। जीअं थियो त राजा जूं अखियूं फेरियूं हेॾे होॾे तके त हाणे ॿ टे मिंट तके जीअं थोरियूं चीखा ज़्यादा थियूं त राजा उथियो मां वञा थो त जीअं उथियो त फ़क़ीर चयुसि चे बसि तुंहिंजी तपस्या पूरी थी चे पूरी थिया जेको मुंहिंजो कमु आहे उहो त पूरो करे छॾ। मां राजा ऐं उहो चीखंदो चिलाईंदो ॿिया माण्हुनि खे छॾे ॼाई आहे कहिड़ी चङाई आहे। हुन चयो तपस्या तुंहिंजी पूरी थी वई बसि हाणे मां सां चई मां एसि ताईं वेंदुमि जेसि ताईं तलवार सिला न करंदी। चे तलवार खे मां पोइ ॾिसां थो पहिरियों हुननि खे ॾिसी अचां ऐं वियो तो कंहिंसां ज़्यादती थी पए कंहिं ज़्यादती कई पए उन्हनि खे राजा वठी करे पकिड़े सज़ा ॾेई उन्हनि खे जेको भॼाए छॾियो जेल में विझाए छॾियो जेके जंहिंसां ज़्यादती थी पई उनखे इज़त सां घर पहुचाए आयो ऐं वरी साॻियो फ़क़ीर में मोटी आयो। ऐं जीअं उहो पहुतो तो उन जी लकड़ी ओड़ी पई लेकिन हुनजा तलवार सिला कॾहिं खड़ी लो वारे हुनजा पंहिंजा सलाह पिया कनि। सो हक़ीक़त में जॾहिं असां पंहिंजे फर्ज़नि ते पूरा उतरंदा उन्हनि ते सही हलंदा तॾहिं असांजो जीवन बढ़ंदो।